तालीम वारे वज़ीर सईद गनी चयो आहे त पहिरीं खां 8 ताईं स्कूल खोलण ऐं इम्तिहाननि जो फ़ैसिलो तालीम खाते जे स्टैंडिंग कमेटी जे इजलास में कयो वेंदो। तालीम वारे सूबाई वज़ीर सईद गनी जी सदारत हेठि बोर्ड जे इम्तिहाननि बाबति इजलास थियो। इजलास में सेक्रेटरी स्कूल एजुकेशन अहमद बख्श नारेजो, सेक्रेटरी कॉलेज एजुकेशन ख़ालिद हैदर शाह, एडिशनल सेक्रेटरी तालीम ऐं ॿियनि शिरकत कई। इजलास में सिंध में 9 खां 12 ताईं जे इम्तिहाननि में सुधारनि बाबति ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। इजलास में बोर्ड इम्तिहाननि जे वक़्त ऐं तरीक़ेकार ते बि तफ़सीली ख़्यालनि जी ॾे वठि कई वई। मैट्रिक ऐं इंटर जे इम्तिहाननि लाइ मर्कज़ वधाइण ते बि मुशावरत कई वई। प्रैक्टिकल इम्तिहाननि समेत ॿियनि मामलनि जो बि जाइज़ो वरितो वियो। सईद गनी चयो त तालीम खाते जी स्टैंडिंग कमेटी जे इजलास में उहे समूरियूं तजवीज़ूं रखियूं वेंदियूं। इजलास में मुशावरत सां पहिरीं खां 8 ताईं जे तालीमी इदारा खोलण जो फ़ैसिलो कयो वेंदो। मैट्रिक ऐं इंटर जे इम्तिहाननि जो फ़ैसिलो बि इजलास में कयो वेंदो। हुन चयो त सिंध में तालीम बाबति समूरा फ़ैसिला स्टेक होल्डर्स जी मुशावरत सां करणु चाहियूं था।